पार्टी थर जी जंहिं बि तक तां टिकट ॾींदी उतां इलेक्शन विढ़ंदसि। नून लीग जी हुकूमत आई त थर खे केनाल ॾेई आबाद कंदासीं। मोटरवे समेत ग्रेनाइट ऐं चाइना कली जा कारखाना लॻाए अवाम खे रोज़गार ॾिनो वेंदो। कारूजड़ खे नेशनल पार्क जो दर्जो ॾियारिबो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार नून लीग सिंध जे सीनियर नायब सदर राजेश कृष्ण भील पंहिंजे जारी कयल बयान में कयो आहे। राजेश कृष्ण भील वधीक चयो आहे त मुस्लिम लीग नून हिन मुल्क जी वॾे में वॾी पार्टी आहे। ईंदड़ इलेक्शन में मुस्लिम लीग नून पूरे मुल्क मां वाज़े अक्सरियत सां कामयाबी माणे पंहिंजो वज़ीर आज़म आणे मुल्क में महांगाई ऐं गुरबत जो ख़ात्मो कंदी। हुन वधीक चयो त आऊं नून लीग जे चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ शरीफ़ मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जिन मूं ते एतमाद कंदे पार्टी में सूबाई लेवल ते उहिदो ॾिनो आहे। सिंध में वाहण बस्ती में मुस्लिम लीग नून जो पैगाम पहुचाईंदसि। हुन चयो त ईंदड़ इलेक्शन में पार्टी जितां बि टिकट ॾिनो उतां इलेक्शन विढ़ंदसि। थर सॼो मुंहिंजो घर आहे। पार्टी नंगर पार करजे। सूबाई तक समेत मिठी ऐं डीपलो जे क़ौमी तकनि मां जितां बि टिकट ॾिनो उतां बि मुक़ाबलो कंदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।